तो इब्राहिम मुल्की फन ऐं शख्सियत खोड़ सारे पहलुओं ते इब्राहिम मुल्की जे खोड़ जिंदगी ऐं किरदार जे खोड़ सारनि पहलुओं ते अञा कमु करण जी ज़रूरत आहे जेके असांजो नौजवान नसुल अञा न सम्झी सघियो आहे। इब्राहिम मुल्की असांखे सम्झाइणो पवंदो नसुल खे, छाकाणि जो इब्राहिम मुल्की जेको किरदारु अदा कयो, जेको दर्स हू असांखे ॾेई वियो, असांजी ज़िमेदारी ऐं फर्ज़ थो बचे त असां इब्राहिम मुल्की जो ॾिनल दर्सनि जो ॾिनल फिकर पंहिंजे ईंदड़ नसुल लाइ मुंतक़िल करियूं। तो आऊं पंहिंजे तरफ़ां सिंधियत जी संगत कंदो मोहम्मद खान जे प्लेटफॉर्म सां जनान उमिरि जा जेके बि अहिड़े लम्हे पंजावंद दोस्त आहिनि उन्हनि सां बि इहो वधाईंदे इहा उमेद रखां थो जनान उमिरि में जॾहिं असां सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में अदबी महफ़िल में पहुचंदा आहियूं असां खां इहो सवाल थींदो आहे त इब्राहिम मुल्की जे शहर में इब्राहिम मुल्की जे बाग में अदबी संगत जी शाख आहे या न आहे। मिस्कीन मुलाक़ात जे बाग में सिंधियत भी संगत की शाखा है या न, उन वक्त असांखे यकीन ॼाणण ॾाढी शर्मिंदगी थींदी आहे। पोइ हिते मौजूदु सभिनी शकूर खां वठी आज़ाद ताईं, तारिक खां वठी साईं रशीद ताईं खोड़ सारा जेके अहिड़े लम्हे पंजावंद दोस्त आहिनि उन्हनि खे दावत थो ॾियां त चओ सिंधियत बि संगत जे प्लेटफॉर्म ते न रुॻो इब्राहिम मुल्की पर समूरी सिंध लाइ जा खोड़ींदड़ किरदार उन्हनि जे अमलनि उन्हनि जे फन फिक्र खे खणी सिंधी ॿोली इल्म ऐं अदब जी ख़िदमत कयूं। सिंधियत जी संगत जे तरफ़ां ऐं जनान सुमरो में इब्राहिम मुल्की लाइब्रेरी जे क़याम जे हवाले सां बि अव्हांखे पंहिंजे तरफ़ां भरपूर सहकार जो यकीन ॾियारां थो ऐं इहा उमेद रखां थो त इहो ऐलान रुॻो ऐलान न हुजे पर जॾहिं बि तव्हां यकीन ॼाणो तव्हां हिकिड़ो कदम वधायो असां तव्हां खां चौड़ा कदम अॻिते वधाईंदे इब्राहिम मुल्की जे साहब जे लाइ इब्राहिम मुल्की जे फन फिक्र जी तशहीर जे लाइ तव्हां सां गॾु हूंदासीं। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी ऐं इब्राहिम मुल्की जी 87 सालगिरह जे मौक़े ते हिकु दफ़ो ॿीहर सिंध जी समूरी पंजाह ते इब्राहिम मुल्की जे जनरल ते तव्हां सभिनी खे मुबारकबाद पेश करियां थो। लटन में लिंग लिकाए लॼ भरी कीअं लाल परी लीड़ लटन में जय विंधा थीवा नाहे ताक़त तेल तरी त कंहिंजी जाई आहे वाह।